नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत में उमेर रुबाब चांडियो जे पीउ मुख्तियार अहमद चांडियो, ॾाॾे करमुल्लाह चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे केस जी ॿुधणी थी आहे। ख़बर शामिल कंदा हलूं नाज़रीन। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत में उमेर रुबाब चांडियो जे पीउ मुख्तियार अहमद चांडियो, ॾाॾे करमुल्लाह चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। इल्ज़ाम हेठि आयल PPMPS सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान चांडियो समेत गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि, जॾहिं त उमेर रुबाब चांडियो जा पेपर हुजण सबबि अॼु अदालत न पहुती। केस में फरियादी परवेज़ चांडियो अदालत पहुतो। सरदार अहमद चांडियो जो वकील पेश न थियण ऐं सरदार चांडियो पारां केस में नामज़द करण वारी अदालती फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण ते हाई कोर्ट पारां स्टे ऑर्डर जारी कयो वियो आहे, जंहिं सबबि दादू जी अदालत ॿुधणी 23 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेर रुबाब जे वकील सलाहुद्दीन पावर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿुधणी सरदार चांडियो जे वकील आसिफ़ सूमरो न अचण सबबि मुलतवी कई वई आहे। जवाबदारनि जो वकील गुज़िरियल ॿुधणी ते ऐं अॼु बि पेश न थियो आहे। ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी न थी सघी। हुन चयो त जवाबदार धुर देर जा हुरबा इस्तेमाल करे रही आहे। होॾां MPS सरदार अहमद चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हाई कोर्ट में हिन अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ पटिशन दाख़िल कराई आहे, जंहिं ते हाई कोर्ट स्टे जारी कयो आहे। हुन चयो त असां ॾोही न आहियूं, इंशाअल्लाह असां केस मां बाइज़त बरी थींदासीं। हिन केस में असांखे सियासी मुख़ालिफ़नि फासायो आहे। सभु कंहिंखे ख़बर आहे त फ़रियादियुनि सां गॾु केरु प्रेस कॉन्फ्रेंसूं करे रहियो आहे। ॿुधणी दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़ररु थियल हुआ।